केमिस्ट्री क्लास 10 बाब चौथों सबक 7 लाहमियात जा ज़रिया ऐं इस्तेमालु यूज़िस एंड सोर्सिस ऑफ प्रोटीन्स। आवां केमिस्ट्री उस्ताद नजुला चन्ना आवांखे सिंधालन स्कूल में भली कर। असांजे अॼोके लेक्चर जा मौज़ू आहिनि लाहमियात जा ज़रिया ऐं इस्तेमालु यूज़िस एंड सोर्सिस ऑफ प्रोटीन्स। सोर्सिस ऑफ प्रोटीन्स में फिश मच्छी आहे, मच्छीअ मां असांखे प्रोटीन, नट्स आहिनि मुंगेरा वग़ैरह, मिल्क, अंडा, एग्स, अलमंड्स, बादाम, ग्रीक योगर्ट, चिकन आहे, लेंटिल्स आहिनि, ब्रोकोला आहे, स्प्राउट्स आहिनि, ओट्स आहिनि ऐं ॿिया ॿिज सीड्स वग़ैरह थी वञनि था। इन्हनि मां असांखे प्रोटीन जो तमामु घणो झझो मिक़दारु हासिलु थींदो आहे। यूज़ ऑफ प्रोटीन में जेकॾहिं मुख़्तसिरनि ॾिसिजे त प्रोटीन्स आहिनि, उन्हनि जा टाइप्स ऐं जेके फंक्शन्स आहिनि। मिसाल जे तौर ते इंसुलिन हिकु क़िस्म जो असांजे जिस्म जे अंदरि हार्मोन हूंदो आहे, इहो पिणु प्रोटीन जो ई हिकिड़ो मिसाल आहे। प्रोटीन बेस्ड आहे, प्रोटीन मां ठहियलु हूंदो आहे। इंसुलिन छा कंदी आहे, असांजे ग्लूकोज़ खे खणी करे जीव ॻणनि ताईं वञी करे पहुचाईंदी आहे। ऐं वरी असांजो इम्यूनोग्लोब्यूलिन आहे, एंटीबॉडी आहे, जेका असांजे जिस्म जे अंदरि प्रोटेक्शन जो कमु कंदी आहे। ईअं हेमोग्लोबिन हुजे, एंजाइम हुजनि, ऐं असां वटि फेरेटिन आहे, प्रोटीन जेका आयरन खे स्टोर करण जो कमु कंदी आहे। स्पाइडर सिल्क आहे, असांजे जिस्म जा रिसेप्टर्स आहिनि, फॉर एग्ज़ाम्पल रोडोप्सिन आहे। ऐं असांजा कॉन्ट्रेक्टाइल जेकी प्रोटीन्स हूंदा आहिनि, जेकी सुसंदा आहिनि ऐं फुंडंदा आहिनि, जंहिंजे करे असांजो जिस्म जेको आहे उहो मूवमेंट करे सघंदो आहे, उनजो सबबु हूंदो आहे एक्टिन ऐं मायोसिन प्रोटीन। इहे समूरियूं जेके आहिनि प्रोटीन आहिनि ऐं उन्हनि जा इहे मुख़्तलिफ़ कम ॾिनल आहिनि। असां जेॾीमहिल जो डाइटरी प्रोटीन जेके आहिनि असां खाईंदा आहियूं त असांजे जिस्म जे अंदरि जीअं असां गोश्त खाधोसीं त उहो गोश्त छा कंदो, वञी करे असांजे जिस्म में हज़म थींदो ऐं उहो साॻियो ई वरी प्रोटीन्स, हार्मोन्स ऐं ॿिया जेके आम मालिक्यूल आहिनि उन्हनि में विराइजी वेंदो आहे ऐं उहे असांजो जिस्म जेको आहे वरी पंहिंजे कमु आणींदो आहे। सो एसेंशियल जेके अमाइनो एसिड्स आहिनि उहे असांखे इन्हनि ई प्रोटीन्स मां मिलंदा आहिनि, जेकी असां वापराईंदा आहियूं, खाईंदा आहियूं। प्रोटीन जो जेॾीमहिल जो असां तमामु वॾो मिक़दारु खाईंदा आहियूं त उहो असांजे मादे में वेंदो आहे ऐं उहा प्रोटीन जेका आहे उहा टुटंदी आहे। उते असांजो हाइड्रोक्लोरिक एसिड मौजूदु आहे, एंजाइम मौजूदु आहे, पेप्सिन। उहो प्रोटीन खे छा कंदो, पॉलीपेप्टाइड में उनखे टोड़ींदो आहे। पॉलीपेप्टाइड खे वरी असांजे पेनक्रियास मां निकिरंदड़ जेकी एंजाइम्स आहिनि, जीअं असां वटि पेप्टाइडेज़ आहे, उहो छा कंदो त उनखे वरी नंढनि अञा यूनिटनि में विराए छॾींदो ऐं जेॾीमहिल स्मॉल इंटेस्टाइन में वेंदा आहिनि त उहे नंढा यूनिट वरी अञा सादनि यूनिटनि में विराइजी वेंदा आहिनि। उतां पोइ इहे प्रोटीन जा जेके सादा यूनिट आहिनि उहे एब्ज़ॉर्प्शन में वञी करे ब्लड में वेंदा आहिनि ऐं पोइ ब्लड जे ज़रिए जीव ॻणनि ताईं पहुचंदा आहिनि, जिते इहे अमाइनो एसिड्स वरी असांजो जिस्म उन्हनि खे कमु आणींदो आहे ऐं कम जूं शयूं ठाहे, उन्हनि मां प्रोटीन्स ठाहे, उन्हनि खे पंहिंजे मुख़्तलिफ़ कमनि में इस्तेमालु कंदो आहे। असांजी किताब में यूज़िस ऑफ प्रोटीन्स ॾिनल आहिनि 5। असीं हिकु हिकु इस्तेमालु खे ॾिसंदा हलूं था त प्रोटीन जेका आहे उहा असांखे किथां हासिलु थिए थी ऐं उहा असांजे कहिड़े कमु ईंदी आहे। नंबर फर्स्ट आहे एनिमल प्रोटीन्स कैन बी फाउंड इन मीट, मटन, पोल्ट्री, फिश एंड एग्स। जानवरनि वारी जेका प्रोटीन आहे उहा असांखे नंढे ऐं वॾे गोश्त में, मच्छी में ऐं अंडनि में मिलंदी आहे। Humans consume them as food since they are required for protoplasm production. असीं इंसान अंडनि खे, मच्छी खे ऐं गोश्त वग़ैरह खे वापराईंदा आहियूं। उन्हनि मां जेका प्रोटीन हासिलु थींदी आहे उहा असांजे प्रोटोप्लाज़म प्रोडक्शन में कमु ईंदी आहे। प्रोटोप्लाज़म असांजे जीव ॻण जे साइटोप्लाज़म ऐं न्यूक्लियस समेत जेके अंदरि उन में स्ट्रक्चर्स मौजूदु हूंदा आहिनि, असां उन्हनि खे चवंदा आहियूं। इन्हनि जो ठहणु एनिमल प्रोटीन जे करे सबबु ई मुमकिन हूंदो आहे। नंबर ॿियो आहे एंजाइम्स आर प्रोटीन्स जनरेटेड बाय लिविंग ऑर्गेनिजम्स। एंजाइम्स जेके आहिनि उहे जानदार जिस्म जे अंदरि पैदा थींदा आहिनि ऐं एंजाइम्स पिणु हिकिड़े क़िस्म जा प्रोटीन आहिनि। दे हेल्प टू स्टिमुलेट केमिकल प्रोसेस इन अवर बॉडी। असांजे जिस्म में जेकी बि कीमह अमल थियनि था उन्हनि खे स्टिमुलेट कंदड़ ई एंजाइम हूंदा आहिनि, उन्हनि खे तेज़ कंदा आहिनि, उन्हनि खे स्लो डाउन कंदा आहिनि। दे आर हाईली स्पेशलाइज्ड एंड एक्सट्रीमली इफिशिएंट। एंजाइम्स जेके आहिनि उहे तमामु वॾा स्पेशलाइज्ड हूंदा आहिनि, पंहिंजे कमनि में उन्हनि खे तमामु वॾी महारत हूंदी आहे ऐं उहे तमामु घणा इफिशिएंट हूंदा आहिनि। मैनी एंजाइम्स आर यूटिलाइज्ड इन फार्मास्यूटिकल्स। तमामु घणा जेके एंजाइम आहिनि अॼुकल्ह उहे फार्मास्यूटिकल्स में दवाउनि जी सूरत जे तौर ते इस्तेमालु थियनि था।
दे क्योर ब्लड कैंसर, उहे ब्लड कैंसर जो बि इलाज कनि था, एज़ वेल एज़ डिक्रीज़ ब्लीडिंग, ऐं उहे रत जो जेको वहण हूंदो आहे उनखे पिणु घटाए छॾनि था। एंजाइम आहे जीअं अमाइलेज़, कार्बोहाइड्रेट्स ऐं शुगर ते कमु कंदो आहे, ऐं असांजे वात खां ई हुनजो कमु जेको आहे शुरू थी वेंदो आहे। असां वटि ॿियो आहे लिपेज़, जेको फैट्स ते कमु कंदो आहे, उनजी ब्रेकडाउन कराईंदो आहे, वेरियस लोकेशन्स ते मौजूदु हूंदो आहे। पेप्सिन आहे जेको प्रोटीन जी भञिराह कंदो आहे, उनखे अमाइनो एसिड्स में तब्दील कंदो आहे, इहो स्टमक में कमु कंदो आहे। ट्रिप्सिन आहे प्रोटीन्स ते कमु कंदो आहे, स्मॉल इंटेस्टाइन में हूंदो आहे। लैक्टेज़ आहे, ईअं खोड़ सारा एंजाइम्स आहिनि, पर उहे समूरा जेके आहिनि उहे प्रोटीन्स मां ई ठहियल हूंदा आहिनि, उहे प्रोटीन हूंदा आहिनि। नंबर 3 यूज़ इहो आहे त प्रोटीन्स आर हाइड्स। प्रोटीन्स जेके आहिनि उहे जीअं असां चमड़ो ठाहींदा आहियूं, लेदर, सो प्रोटीन इहो समूरो जेको असांजी खल, जानवरनि जी खल आहे, उहा प्रोटीन आहे। लेदर जेको आहे उहो समूरो प्रोटीन हूंदो आहे। दे आर यूज़्ड इन टैनिंग प्रोसेस टू क्रिएट लेदर, इन्हनि मां ई चमड़ो तयारु थींदो आहे। लेदर इज़ यूज़ टू प्रोड्यूस शूज़, कोट्स एंड स्पोर्ट्स इक्विपमेंट अमंग अदर थिंग्स। चमड़ो जेको आहे उहो शूज़, कोट, स्पोर्ट्स जा जेको सामान वग़ैरह ऐं ॿियूं शयूं जेके बि चमड़े मां तयारु थियनि थियूं, उन में इहा ई प्रोटीन एज़ अ हाइड, एज़ अ जेको असांजो लेदर आहे उन जी सूरत में इस्तेमालु कई वेंदी आहे। नंबर 4 आहे बोन्स आर रिच इन प्रोटीन्स। असांजा जानवरनि जा जेकी हॾा आहिनि उहे प्रोटीन सां रिच हूंदा आहिनि, प्रोटीन सां तमामु घणो भरियल हूंदा आहिनि। वेन बोन्स आर कुक्ड, जिलेटिन इज़ प्रोड्यूस्ड। जॾहिं हॾनि खे हीट करे पचायो वेंदो आहे त जिलेटिन पैदा थींदी आहे। जिलेटिन हिकिड़े क़िस्म जी प्रोटीन आहे। बेकरी गुड्स आर मेड विथ जिलेटिन। बेकरी में जेकी बि असांखे खाइण पीअण जूं शयूं मिलनि थियूं उहे समूरियूं जिलेटिन सां ई तयारु थींदियूं आहिनि। असांजे जिस्म जे अंदरि बि ॾिसो, जेकॾहिं माण्हूअ जो जिस्म आहे त उनजो जेको जिलेटिन आहे उहो उते असांजे जिस्म जे अंदरि जेको असीं वापरायूं था उहो कहिड़े वञी करे कमु ईंदो आहे त प्रिवेंशन कंदो आहे जॉइंट डिसऑर्डर। ओस्टियो अर्थराइटिस हिकिड़ी बीमारी हूंदी आहे जंहिंमें असांजा जेके जोड़ आहिनि उन्हनि में डिसऑर्डर पैदा थी पवंदो आहे। उन जो प्रिवेंशन जे लाइ पिणु जिलेटिन जेको आहे तमामु घणो ज़रूरी हूंदो आहे। प्रिवेंशन ऑफ ओस्टियोपोरोसिस, हॾनि जो जेको पोरो थियणु हूंदो आहे उन खे रोकण जे लाइ पिणु जिलेटिन जेको आहे उनजो मक़दारु असांजे जिस्म में तमामु घणो ज़रूरी आहे। ऐं प्रिवेंशन ऑफ मसल ब्रेकडाउन, असांजी जेके मश्कूं आहिनि उन्हनि जे टुटण, उन्हनि में जेकी पंहिंजो खाला पैदा थियनि था, उहे छिॼनि थियूं, उन्हनि खे बि रोकण जे लाइ जिलेटिन जो मक़दारु असांजे जिस्म में हुजणु ज़रूरी आहे। तंहिंजे करे जेकी बोन्स आहिनि जानवरनि जा उन्हनि खे पचाए खोड़ सारा माण्हू इस्तेमालु कंदा आहिनि त जीअं जिलेटिन जो मक़दारु वापराए सघिजे, जिस्म में उहो इस्तेमाल में आणे सघिजे। नंबर 5 इस्तेमालु आहे प्लांट्स सच एज पल्सिस, बीन्स एंड अदर लिग्यूम्स मैन्युफैक्चर प्रोटीन्स एज वेल। जेकी बि बीन्स, पल्सिस, दालियूं आहिनि या जेके असांखे मटर, पीज़, छोला, दालियूं, उन्हनि जा जेके ॿूटा आहिनि उन्हनि जे अंदरि बि प्रोटीन तयारु थींदी आहे। ऑयल सीड्स, सनफ्लावर आहे, कॉटन सीड आहे, पम्पकिन सीड आहे, सीज़म सीड आहे, ऐं उन नट्स आहिनि उन्हनि जे अंदरि, या सीडो सीरियल्स हुजनि या सीरियल्स अनाज हुजे, जेके असां ॿिज खाईंदा आहियूं उहे हुजनि, उन्हनि समूरनि में प्रोटीन जेका आहे उहा तयारु थींदी आहे। ऐं उन्हनि खे असां पंहिंजो एज़ अ सोर्स ऑफ फूड इस्तेमालु कंदा आहियूं। इन्हनि मां असांखे उहे प्रोटीन्स हासिलु थींदियूं आहिनि जेके असांजे जिस्म में अंदरि वञी करे वरी पंहिंजे अमाइनो एसिड्स में टुटंदियूं आहिनि, ऐं उन्हनि अमाइनो एसिड्स खे वरी असांजो जिस्म पंहिंजे पंहिंजे कम जूं जेके प्रोटीन्स आहिनि उन्हनि खे तयारु करण जे लाइ कमु आणींदो आहे। नंबर 5 यूज़ ऑफ प्रोटीन सां गॾु असांजो अॼोको लेक्चर पुॼाणी ते पहुचे थो। वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसीं ताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।